डॉक्टर साहब ॿियो ख़बर कुल ख़ैरा ता इलाज में कराई देरा प्यार में फाथल परीअ जो पेरा ता छो रखियो हिन सां वेरा छो त डॉक्टर हिन जे अख में मेरा जैसा इश्क थी करे तव्हांखे ख़बर आहे वो केरु आहे? हाँ डॉक्टर साहब ही असांजे दुश्मन थी खिलाए जेकॾहिं हिन जो इलाज वलू जे कॾहिं खां सवा थी सघे थो त ठीकु आहे न त हणोसि ज़हर वारी इंजेक्शन न सेठ साहब ही त बेज़बान बेसमझ जानवर आहे पर अव्हां त समझ वारा आहियो न। अरे घुमाटा इहा ख़बर त इश्क करणो आहे इहा ख़बर कान त इश्क किथे करणो आहे। सेठ साहब इश्क न पुछे ज़ात भला कुते दा वात असां इंसान हूं असां जॾहिं इश्क में काए था पोइ त ख़बर पए थी न अंधे वारो बको ढू खूह में हे त जानवर ॾिया हिन खां ग़लती बि थी हूंदी खणी बशको करीसु। राकेट गॾह ते यादि आयो मूंखे ॿियो गॾह बि ॾिसणो आहे उनखे कहिड़ी आहे बीमारी मूंखे हाल वाल वठणो आहे चाक थिए या न थिए मूंखे माल कुटणो आहे। डॉक्टर साहब शायर ज़ख्मी ज़दीर जो पुट आहीं छा? बाबो हो शाइर तोखे कंहिं ॿुधायो छा महफ़िल ऐं मुशाइरो हू हिते बि करण आयो? न न डॉक्टर तव्हांजी गुफ़्तार मां ई लॻे थो तव्हां कंहिं शाइर जा पुट हो कंहिं ड्रखण जा पुट न आहियो। डॉक्टर साहब हिन जो इलाज त ॿुधायो न। लवेरिया जो इलाज लवई आहे छो त गॾह जो खाधो जवई आहे। तव्हां खाईंदो ही त वेचारी नथी खाए। डॉक्टर साहब सिल ॿुधी आहे दम ॿुधो आहे टीबी ॿुधी आहे तप देको ॿुधो आहे मलेरिया ॿुधी आहे या लवेरिया काॾों आई साईं? ॿी का बीमारी न आहे घोबाटा इश्क जो धक आहे हण न सुयूं चाढ़ न थेलियूं परेशान न थी ॿियो मूंखे पंहिंजी फी। डॉक्टर घणा थिया? बाबा साईं 1000 रुपया ॻाल्हाए आयो। हल ॻाल्हाइण ॿोल्हाइण जा सिर्फ़ 1000 रुपया वॾा था वठो पर खेर आहे अचे अचे वठो। सेठ साहब कमीज़ सिब बि त काज बि त थींदो न फी मिलंदी त मरीज़ जो इलाज बि थींदो अॼु जेकॾहिं फी न ॾियो हा त उन ते व्याज बि थींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गोबाटा जी साईं जेकॾहिं हिन जो वलूअ जे कॾहिं खां सवा इलाज थिए त ठीकु आहे न त ज़हर ॾेई छॾियोसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।